नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरयास्टी में खबर ॾींदा हलूं त भिरयास्टी ڀرسان ॻोठ हाजन शाह में पी नज़ीर अहमद क़लھوړو ھٿان مبيناطور गोली लगण सबबि ज़ख़्मी थियल नौजवान धीअ 21 सालनि जी ख़ालिदा क़लھوړو नवाबशाह अस्पताल में इलाज दौरान ज़ख़्मनि जे सूर न सहंदे फोत थी वई। फोती नारी जे मड़के भिरयास्टी अस्पताल आंदो वियो, जितां पोस्टमार्टम बाद लाश वारसन हवाले कयो वियो। जॾहिं त भिरयास्टी पुलिस जवाबदार पीउ खे हथियार समेत गिरफ़्तार करे वरितो। हिन सिलसिले में फोती नारी जे चाचे ग़ुलाम हैदर क़लھوړو बुधायो है तो मुझो सोट नज़ीर अहमद जो ज़हनी तवाज़न दुरुस्त न है, जेको गुज़रे 3 महीने का ज़हनी मर्ज में मुब्तला है। संदुस नवाबशाह मां इलाज पिण हलंदड़ है। अज सुबह ओचितो हिन घर में रखियल रिपीटर खणी फायरिंग करे ॾिनी। फायरिंग सबब घर में मौजूद संदुस नौजवान न्याणी ख़ालिदा के ओचितो गोली लगी वई ऐं ज़ख़्मी थी पई है। जंहिं बाद असां ज़ख़्मी न्याणी के खणी फौरी तौर भिरयास्टी अस्पताल पहुंचायो, जितां डॉक्टरनि पारां नाज़ुक हालत में नवाबशाह जी अस्पताल रेफर कयो, जिते नारी ख़ालिदा जो इलाज हलंदड़ हो पर ज़ख़्मनि जे सूर न सहंदे फोत थी वई है। ॿिए पासे भिरयास्टी थाने ते वाक़े जो केस अञा ताईं दाख़िल न थी सघियो है। नारी जो लाश संदुस घर में पहुंचण ते घर में कोहराम मची वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।